दानिश सॻी दौलत जा मेंबर सलमान शादी उठाया जेको पाण किताब पढ़ण पंहिंजा मौक़ा जेको डॉक्टर श्याम राजचार्य साहब जी लिखियल आहे। इन किताब खे अॻिते वधाईंदे अॼु पंहिंजो उनवान आहे लैटिन अमेरिका में आला तइलीम स्कॉलरशिप जा मौक़ा। लैटिन अमेरिका जंहिंखे साउथ अमेरिका बि चयो वञे थो, उन में 20 मुल्क अची वञनि था, जिन में अहम मुल्क ब्राज़ील, मैक्सिको, चिली, अर्जेंटीना, कोलंबिया ऐं पेरू वग़ैरह शामिल आहिनि। मैक्सिको जी सरहद अमेरिका सां मिले थी, जॾहिं त ब्राज़ील दुनिया में पखेर जे लिहाज़ खां 5 नंबर वॾो मुल्क आहे। हिननि मुल्कनि मां ब्राज़ील ऐं अर्जेंटीना फुटबॉल गेम जे करे तमामु घणो मशहूरु आहिनि। अलबत्ता चिली हिन खंड जो आख़िरी सरहदी मुल्क आहे। हिननि मुल्कनि वेझराईअ में पंहिंजी सियाहत में पाण मञायो आहे। हिते मिडिल क्लास जी वाध हुई जंहिं हिननि मुल्कनि जे इस्तेहकाम जो सबबु बणी आहे। हिन समूरे खिते में 3000 जे क़रीब यूनिवर्सिटियूं आहिनि। ब्राज़ील ऐं कोलंबिया ख़ासि तौर ते हिन इलाइक़े में तइलीमी हब जी अहमियत इख्तियार करे चुका आहिनि। दुनिया जी साइंटिफिक पब्लिकेशन जो 3% सिर्फ़ ब्राज़ील मां छपिजे थो, जॾहिं त हिते जी तइलीमी इदारनि में अंग्रेज़ी तमामु घटि इस्तेमालु थिए थी। लैटिन अमेरिका में दाख़िला हासिलु करण जो तरीक़ेकार। दुनिया जे ॿियनि यूनिवर्सिटियुनि जी लैटिन अमेरिका जे कंहिं बि मुल्क जी यूनिवर्सिटीअ में दाख़िला लाइ डायरेक्ट यूनिवर्सिटी में अप्लाई करणो पवे थो। अलबत्ता कंहिं ख़ासि स्कॉलरशिप या एक्सचेंज प्रोग्राम जे तहत अप्लाई कंदड़ उम्मीदवार फंडिंग एजेंसीअ जे ज़रिए बि दरख़्वास्त जमा कराए सघे थो। दाख़िला लाइ कंहिं बि शागिर्द जा पहिरें वारा रिज़ल्ट ऐं एक्सचेंज लैंग्वेज ऐं संदसि लैंग्वेज इफ़ेशनी ॾिठी वञे थी। उन खां अलावा पर्सनल स्टेटमेंट बि घुरिबल हुजे थी। पोस्ट ग्रेजुएट शागिर्द लाइ दरख़्वास्त सां गॾु के ॿ रेफरेंस लेटर हुजणु लाज़मी आहिनि। उन खां अलावा रिसर्च शागिर्द लाइ प्रपोज़ल बि हुजणु घुरिजे। अहम ॻाल्हि त लैटिन अमेरिका में आम तौरु ॻाल्हाई वेंदड़ ऐं तइलीमी इदारनि में इस्तेमालु थींदड़ ॿोली स्पेनिश ऐं पोर्चुगीज़ आहे, जंहिं करे अंडर ग्रेजुएट शागिर्द खे उन्हनि ॿोलियुनि बाबति कोर्स सर्टिफिकेट हुजणु घुरिजे ऐं बहरहाल ॿोलीअ जी घुरिज डिग्री प्रोग्राम्स जी नेचर ते आहे। ब्राज़ील में पोर्चुगीज़ ॿोलीअ जी टेस्ट वरिती वञे थी ऐं केतिरनि ई यूनिवर्सिटियुनि में स्पेनिश ॿोलीअ बाबति टेस्ट वरिती वञे थी। लैटिन अमेरिका जे मुल्कनि में वीज़ा जो तरीक़ेकार। ब्राज़ील लाइ शागिर्द वीज़ा हासिलु करण लाइ फाइनेंशियल सपोर्ट सर्टिफिकेट या प्रूफ, ब्राज़ील जी कंहिं बि यूनिवर्सिटी तरफ़ां ऑफर लेटर, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, पुलिस क्लियरेंस सर्टिफिकेट, पासपोर्ट ऐं बर्थ सर्टिफिकेट हुजणु घुरिजे थो। चिलीअ में वीज़ा जो तरीक़ेकार। चिली जी वीज़ा लाइ मथे ब्राज़ील लाइ ॿुधायल घुरिबल कागज़नि खां अलावा गुज़िरियल 5 सालनि में घुमियल मुल्क जी लिस्ट में शामिल आहे, पर चिली में परदेसी शागिर्दनि खे कमु करण जी इजाज़त न आहे। मैक्सिको में 6 महीने खां वधीक अरिसो तइलीमी कोर्स करण लाइ $30 अमेरिकी फ़ीस आहे। वीज़ा लाइ तइलीमी ख़र्च जो सबूत मैक्सिको जे कंहिं यूनिवर्सिटीअ में दाख़िला हुजण जो लेटर, रिटर्न टिकट ऐं वैलिड पासपोर्ट घुरिबल हुजे थो, जॾहिं त मैक्सिको में पहुचण खां पोइ 30 ॾींहंनि अंदरि रेज़िडेंस परमिट वठण लाइ नेशनल रजिस्ट्री ऑफ फॉरेन सिटीज़न बि रजिस्टर थियणो पवे थो, जंहिं खां पोइ 1 ई साल लाइ वैलिड वीज़ा मिली वञे थी, जंहिं तहत मल्टीपल एंट्रीज़ करण जी इजाज़त हुजे थी। अलबत्ता मैक्सिको में रिहाइश दौरान कमु करण जी इजाज़त न आहे। लैटिन अमेरिका में स्कॉलरशिप जा मौक़ा। लैटिन अमेरिका जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जी हुकूमत तरफ़ां तौरु यूनिवर्सिटियुनि ऐं बैनुल अक़वामी तावन तंज़ीमुनि तरफ़ां गॾियल सहकारी रिसर्च ऐं कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम तहत लैटिन अमेरिका जे मुल्कनि लाइ बि स्कॉलरशिप ईंदियूं रहनि थियूं, जिन में अक्सर स्कॉलरशिप त यूरोप, उत्तर अमेरिका ऐं 70 लैटिन अमेरिका जे मुल्कनि जी शागिर्द लाइ आहे, पर उन हूंदे बि एशिया ऐं अफ्रीका जे मुल्कनि लाइ पूर्ण स्कॉलरशिप मौजूदु आहिनि, जंहिं में अप्लाई करे सघिजे थो।
उन खां अलावा मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि ऐं प्रोफेसर्स वटि हलंदड़ साइंटिफिक या सोशल प्रोजेक्ट्स तहत अलॻि सां स्कॉलरशिप मौजूदु हुजनि थियूं जिन जी मालूमात लाइ शागिर्द ख़ासि तौर ते रिसर्च स्कॉलरशिप खे पंहिंजी फील्ड मुताबिक़ ऑनलाइन फॉर्म्स ते नज़र रखणु घुरिजे, जिते अक्सर प्रोफेसर्स पाण वटि हलंदड़ रिसर्च प्रोजेक्ट लाइ हुनर शागिर्दनि जी तलाश में हुजनि था ऐं प्रोफेसर्स अहिड़ियूं वैकेंसियूं अनाउंस कंदा रहनि था। असांजो दोस्त सिंध यूनिवर्सिटी जो असिस्टेंट प्रोफेसर अब्दुल वहीद मैसर बि मैक्सिको जे हिक प्रोफेसर तरफ़ां पोस्ट डॉक्टरेट स्कॉलरशिप हासिल कई ऐं 1 साल लाइ मैक्सिको में रही हाणे वापसि आयो आहे। मज़े जी ॻाल्हि त मैक्सिको जो एम्बेसी पाकिस्तान में न हुजण करे थाईलैंड में मौजूदु आहे। संदसि एम्बेसीअ मां हासिल कयई। महिरबानी।